1958 ईस्वी में पाकिस्तान जो पहिरियों मुल्क गिर मार्शल लॉ लॻो ऐं जनरल अयूब खान पाकिस्तान जी क़िस्मत जो मालिक बणिजी वियो। फील्ड मार्शल अयूब खान जी शख़्सियत खे सम्झण जे लाइ ॿ ॻाल्हियूं ॼाणणु तमामु ज़रूरी आहिनि। हू पहिरियों डिक्टेटर हो जेको सरेआम चवंदो हो त अवाम अञा एतिरी बाशऊर नाहे थी जंहिंखे वोट जो हक़ ॾिनो वञे। जमहूरियत ऐं सियासतदाननि सां उन जी नफ़रत एॾी त घणी हुई जो हुन एबडो ऐं पराडा जहिड़ा बदनामे ज़माना क़ानून जोड़िया। हिन क़वानीन जे तहत 7000 सियासतदान 7 सालनि लाइ नाअहल करार ॾिना विया। नाअहल करार ॾिनल सियासतदाननि मां साबिक़ वज़ीर आज़म हुसैन शहीद सोहरवर्दी ऐं फ़िरोज़ ख़ान नून जहिड़ा वॾा नाला बि शामिल हुआ। हिननि खे नाअहल करण जे लाइ करप्शन ऐं मुल्क दुश्मनी जहिड़ा इल्ज़ाम लॻाया विया। इहा ई वजह आहे त अॼु बि जॾहिं कंहिं सियासतदान ते करप्शन जा इल्ज़ाम लॻाए करे बरतरफ़ कयो वेंदो आहे या उनखे सिक्योरिटी रिस्क करार ॾिनो वेंदो आहे त सम्झण वारा सम्झी वेंदा आहिनि ये तो वही जगह है गुज़रे थे हम जहाँ से। सियासतदाननि ते करप्शन जा इल्ज़ामात ऐं नाअहल करण खां पोइ अयूब खान पारां पंहिंजे मर्ज़ी वारो आइन जोड़ियो ऐं 1965 ईस्वी में इन ई आइन जे तहत चूंडुनि जो ऐलान करे छॾियो। ख़ुदि पसंदी ऐं इक़्तिदार जी हवस ॾिसो त जनरल अयूब जेको पाकिस्तान मुस्लिम लीग जो सदर बि हो ख़ुदि सदारती उम्मीदवार बणिजी मैदान में लही आयो। उन जे मुक़ाबले जे लाइ पोइ को बि सियासतदान न बचियो हो। छो त तमामु सियासतदाननि खे मुख़्तलिफ़ इल्ज़ामनि हेठि नाअहल कयो वियो हो। हिन वक़्तु अपोज़िशन बुरी तरह तक़सीम हुई। अयूब खान जो ख़्यालु हो त हू काफ़ी मशहूरु आहे ऐं बाआसानी सां खटे वेंदो। इन ई दौरान तक़सीम शुदा अपोज़िशन पारां शानदार पतो खेॾियो वियो। हुननि गॾियल तौर ते कायदे-ए-आज़म जी भेण मोहतरमा फ़ातिमा जनाह खे सदारती उम्मीदवार जे तौर ते चूंडुनि में बीहारियो। इन हालातनि में मोहतरमा पाकिस्तान जी वाहिद उम्मीद हुई। जनरल अयूब खान मोहतरमा फ़ातिमा जनाह खां ॾिनल हो। ओभर पाकिस्तान ऐं ओलह पाकिस्तान ॿिन्ही मां फ़ातिमा जनाह खे कामयाबी मिलण यकीनी ॻाल्हि हुई, पर अयूब खान सेहतमंद मुक़ाबले जे बजाइ मोहतरमा फ़ातिमा जनाह जी किरदार कशी जी गंदी मुहिम शुरू करे छॾी। बानीअ पाकिस्तान जी भेण खे भारतीय एजेंट ऐं गद्दार चयो वियो। 1965 ईस्वी जी चूंडुनि में खुली धांधली थी ऐं अयूब खान खटे वियो। एतिरी वॾी नाइंसाफ़ी जे करे अयूब खान खे अवाम जी नज़रुनि में झुकाए छॾियो। अयूब खान जे ख़िलाफ़ मुल्कगीर एहतिजाज शुरू थी विया। रोडनि रस्तनि ऐं गलियुनि में अयूब खान जे ख़िलाफ़ हर तरह जा नारा लॻण शुरू थी विया। अहिड़ा वाक़िआ पेश आया जंहिं सां मुल्की माशी हालत बि डामाडोल थी वई ऐं अयूब खान खे तमामु वॾो सियासी लोॾो पहुतो। हिकु वाक़िओ त 1965 ईस्वी वारी जंग सेप्टेम्बर जो हो जंहिं में पाकिस्तान पारां भारतीय हमले जो कामयाब ऐं भरपूर दिफ़ा कयो, पर इन जो नुक़सानु हीउ थियो त अमरीका पाकिस्तान सां नाराज़ थी वियो। वजह हीअ हुई त अमरीका सां पाकिस्तान जो मुआहिदो हो पाकिस्तान अमरीकी हथियार भारत ख़िलाफ़ इस्तेमालु न कंदो। जेतोणीकि ज़ाहिर आहे त जंग में पाकिस्तान पंहिंजी पूरी ताक़त भारत ख़िलाफ़ इस्तेमालु कई जेको पाकिस्तान जो हक़ बि हो, पर इन सां अमरीकी इमदाद बंदि थी वई। ॿियो वाक़िओ मुआहिदो ताशकंद हो जंहिं में जनरल अयूब जे ख़िलाफ़ हीउ तासुरु फहिलिजी वियो त हुन भारत जे ख़िलाफ़ खटियल जंग सेप्टेम्बर मुज़ाकरात जी मेज़ ते हाराए छॾी आहे। इन्हनि ॿिन्ही वाक़िअनि ऐं मोहतरमा फ़ातिमा जनाह जे ख़िलाफ़ धांधली अयूबी इक़्तिदार जे ख़िलाफ़ ज़हर क़ातिल साबित थियो। ज़ुल्फ़िकार अली भुट्टो उन वक़्तु जनरल अयूब जो वज़ीर ख़ारजा हो ऐं सरेआम जनरल अयूब खान खे डेडी चवंदो हो, पर जॾहिं भुट्टो हालात तब्दील थींदे ॾिठा त हुन ईअं ई कयो जेको ताक़त जी रांदि में कयो वेंदो आहे। भुट्टो अयूब खान जे ख़िलाफ़ भड़कियल आवाज़ में अवामी जज़्बात जो भरपूर फ़ाइदो वरितो। पाकिस्तान जी पहिरीं अवामी जमात पीपल पार्टी जी बुनियादु रखी ऐं ओलह पाकिस्तान जो सभ खां मक़बूल लीडर बणिजी वियो। 1969 ईस्वी में जॾहिं सदर अयूब खान जे ख़िलाफ़ अवामी मुज़ाहमत बेकाबू थी वई त आर्मी चीफ जनरल यहिया सदर अयूब खान खे इस्तीफ़ा ॾियण ते मजबूर कयो। सदर अयूब खान पाकिस्तान ते 10 साल 6 महीना हुकूमत कई। ही 10 साल पाकिस्तान जी तारीख़ जा निहायत ई अहम तरीन साल हुआ। हिननि सालनि में इब्तिदाई तौर ते पाकिस्तान खुली करे अमरीकी कैब में शामिल थियो जंहिं जा चंद मुसबत नतीजा बि निकिता। अमरीकी मदद सां पाकिस्तान पहिरें दफ़ो मंगला ऐं तरबेला जहिड़नि वॾनि डैमनि जो आगाज़ कयो। सनअतकारी ऐं ज़राअत खे उरूज मिलियो। पाक फ़ौज मज़बूत थी। पाकिस्तान पहिरियों दफ़ो कणक जी पैदावार में ख़ुदि कफ़ील बणियो। बैंकिंग सेक्टर परवान चढ़ियो ऐं चीन सां तालुकात बहितर बणिया। अयूब जे दौर जी सभ खां वॾी नाकामी हीअ हुई त
उन ओभर ऐं ओलह पाकिस्तान में वेझी एतिरी त वधाए छॾी हुई जो महज़ 3 सालनि बाद मुल्क 2 टुकरा थी वियो। अयूब खान अमरीकी इमदाद सां पाकिस्तान में इंडस्ट्री खे तरक़ी त ॾिनी, पर पंहिंजे इक़्तिदार खे हवा ॾियण लाइ जमहूरी सिस्टम ठहिण ई न ॾिनो, जंहिं जो नतीजो हीउ निकितो त अमरीकी इमदाद जी सहारे थियण वारी तरक़ी अमरीकी इमदाद जे ख़ात्मे ते ख़तम थी वई। मंगला डैम त मुकमल थी वियो, पर तरबेला लाइ पैसा ख़तम थी विया ऐं तरबेला डैम भुट्टो दौर में मुकमल थियो। पाकिस्तान जी कहाणी जारी आहे। पाकिस्तान कीअं टुटो, पाकिस्तान खे कंहिं टोड़ियो, पाकिस्तान टुटण जा ज़िम्मेवार फ़ौजी जनरल हुआ या सियासतदान हुआ, ही सभु ईंदड़ क़िस्त में ॾिसंदा। जेकॾहिं हिन वीडियो अव्हां जी मालूमात में इज़ाफ़ो कयो आहे त अणॿुधल कहाणियूं चैनल खे सब्सक्राइब करियो, कमेंट, लाइक ऐं शेयर बि ज़रूरु करियो। तंहिं वक़्त लाइ अल्लाह हाफ़िज़।